दोस्तों ही बीठा आहियूं मरोट कैनाल जिते कमु हले पियो ऐं हितां जी लोकल मालूमात मां इहा ख़बर पई त ही 2 सालनि जे अंदरि ही तयारु थी वेंदो। ही मरोट कैनाल अचे थो सुलेमान की खां सुतलज खां ऐं उते ई खां फोर्ट अब्बास ऐं फोर्ट अब्बास खां पोइ हिते मरोट ऐं पोइ हिन मां हिननि कैनालनि मां शाखूं निकिरणियूं आहिनि ऐं लखे एकड़ ज़मीन आबाद थियणी आहे। असांजा 2 सुवाल आहिनि, हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट खां, मजमूई तौर ते पाकिस्तान जे इदारनि खां, हिकु त बिना अञा इजाज़त न मिली आहे, बिना परमिशन जे ही किथां पैसो आयो, कहिड़ी लाक़ानूनियत आहे, कहिड़ी ताक़त आहे जंहिं ही तव्हां खां ही ठाराहियो आहे। तव्हां जेकॾहिं फेडरेशन जो पाणी इंडस बेसन इरिगेशन सिस्टम में जेको पाणी आहे उहो हिकिड़ी गॾियल मिल्कियत आहे सूबनि जी, जंहिं असीं भाईवार आहियूं। उन्हनि जी इजाज़त खां सवाइ का बि स्कीम नथी ठही सघे ऐं उनजो हिकिड़ो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खां वठी हिकु इदारो ठहियलु आहे, उन मां कंहिंजी बि इजाज़त कोन्हे। हिकु ॿ, असांजो चीफ मिनिस्टर चई चुको आहे त को बि कैनाल न पियो ठहे। ॻाल्हाइण खां वधीक ई ॾेखारियां ऐं जेतिरा महल ई ठहियल आहे उनजी जेकॾहिं इजाज़त मिले सॼी रिकॉर्डिंग करे ॿुधायां त ही महलनि ते ठहे पियो ऐं तेज़ी सां ठहे पियो, 2 सालनि में पूरो थियणो आहे ऐं ही कैनाल मंज़ूर न थियल आहे। 9 महीननि खां वठी तव्हां सिंध हुकूमत ख़ामोश थी वेठी आहे ऐं आसिफ ज़रदारी उनजो पुटु ऐं उनजी हेठि जमायत सिंध जे माण्हुनि खे गुमराह करे पई। 2, मीडिया सां कूड़ ॻाल्हाए थी, उन करे सिंधी मीडिया खे ख़ुसूसन चऊं था, सिंध सां तालुक़ु रखंदड़ मीडिया खे, पाकिस्तान जी सॼी मीडिया खे त ही कूड़ ॻाल्हाईंदड़ खे हिकदमि हटायो। ॿियो, अञा मंज़ूर जेके न थियल आहिनि उन्हनि खां सवाइ जिन हिन ते कमु करायो आहे सरकारी ऑफिसर उनखे सज़ाऊं ॾियो ऐं इन लाक़ानूनियत जो असांखे उन ते जुर्मानो भरियो। अहिड़े क़िस्म जा सियासतदान सियासत करण जे लाइक़ु न आहिनि, जेके आउट ऑफ वे कंस्ट्रक्शन जा वर्क कनि, पंहिंजनि सिंध जो इस्तेसाल कंदे ऐं सिंध जे माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाईंदड़ सियासतदाननि खे वज़ीर आला, वज़ीर हुकूमत सॼे ख़तमु कयो वञे।